नाज़रीन वगण भरिसां कंबर रोड ते ॿ ॾींहं अॻु पुलिस मोबाइल ऐं महरान कार में थियल टक्कर में फौत थी वियल वापारी सां नवला चांडियो जो केस दाख़िल न थियण ते वारसनि मोहम्मद हाशिम मिर्ज़ा ख़ान मोहम्मद उमर चांडियो मीडिया अॻियां दाहींदे चयो डीएसपी पेजो साहब उन स्काट स्पीड में मोबाइल आई है साइड कई गाड़ी कच में अधु गाड़ी लाथी तो बि आम साम्हूं टक्कर हणी मुंहिंजे चाचे खे शहीद करे हे गाड़ी बि पंहिंजी पोइ फिटी करे पंहिंजो माण्हू बि हिकिड़ो धकी न थियो आहे उनखे खणाए विया आहिनि असांजो माण्हू उते पियो आहे ॿिया माण्हू हुनखे लावारस करे खणी आया आहिनि हेॾे तमामु असां सां ब्याज बि असां इंसाफ़ कयो अच्छा पुलिस इंतजामिया वगण हुते पहुती न का पुलिस हिन महिल ताईं बि न पहुती आहे हिते सारे असां थाणे ते वञी पाण हुनखे वठी आया हिते असांखे जेकी ख़बर पई आहे त जेको इहो प्रोटोकॉल हुयो उहो प्राइवेट कंहिं माण्हू जो डीएसपी प्रोटोकॉल ॾियारायो आहे ऐं हिन महिल ताईं उन माण्हू जो को पुलिस बि नालो ज़ाहिर नथी करे ऐं इहो माण्हू केरु हुयो जंहिंजे करे इहो प्रोटोकॉल एतिरो हुयो एॾी वॾी स्पीड में ऐं इहो रोड लैंक रोड आहे एॾी स्पीड जहिड़ो रोड बि न आहे असां सां बेवाजबी थी विया ऐं बेगुनाह असांजो माण्हू शहीद थी वियो आहे ऐं असां सां तदारक कयो वञे असांजी एफआईआर कढी वञे साईं ही वाक़ियो वगण थाणे जी हद में आयो सरकारी अस्पताल में जेको वेठो हुयो उन मूंखे चयो त हीअ डिवीज़न असांजी न आहे असां नसीराबाद डिवीज़न सां तालुक़ु रखूं था हीअ कंबर सां आहे इहो तव्हांखे सॼो डीएसपी चई ॿुधाईंदो त केरु हुयो केरु न हुयो हिन में असांखे ज़रियनि मुताबिक़ ख़बर पई आहे त इहो जेको जंहिंजो प्रोटोकॉल हुयो उहो डीएसपी जो भाउ हुयो को नादर ऑफिस वञे पियो शनाख़्ती कार्ड ठाराए असांखे त वॾो नुक़सानु कयो अथऊं एॾी वॾी मोबाइल एॾी स्पीड में असां बेवाजबी थी वई आहे असां जेकी एफआईआर कढी वञे न त असां हिन जो लाश रखी हाईवे ते धड़ो हणंदासीं असांजी एफआईआर हाणे वगड़ वारे खे तव्हां जांच कयो न त इहो प्रोटोकॉल हुयो कंहिंजे क़दुरु चइसि इहा मूंखे अञा ॼाण न मिली आहे पोइ हुनखे मां ॿुधायो त असांखे इहा ख़बर पई आहे त इहो डीएसपी जो भाउ हुयो या प्राइवेट कोई माण्हू हुयो भाई गवर्नमेंट जो एम्प्लॉय को बि न हो को वॾी पोस्ट वारो माण्हू हुजे जेको वगड़नि खां कंबर ताईं एॾो वॾो प्रोटोकॉल एॾी वॾी स्पीड में गाॾी ऐं एॾो वॾो नुक़सानु थियो आहे असांजी एफआईआर उन माण्हू जो कटी वञे जंहिंजो प्रोटोकॉल बि हुयो ऐं जेको पुलिस वारा